सिंधियुनि जी बर्ख लेखिका सुंदरी उतमचंदाणी। असीं जॾहिं सिंधी साहित्य जी सूंह ऐं सुंदरता जो सोचींदा आहियूं त असांजे ज़हन में सभ खां अवल सुंदरी उतमचंदाणीअ जो नालो तरी ईंदो आहे। सुंदरीअ जी इहा साहित्यिक सुंदरता कॾहिं हिननि जे आखाणियुनि में, कॾहिं नॉवलनि त कॾहिं नाटकनि में या वरी कविता में निखार पाए पढ़ंदड़ आॾो उभरी ईंदी आहे। साथियो, हिन सूमर ते हमेशह वांगुरु असांजे फेसबुक ते सिंधी सुरहाण प्रोग्राम में सिंधी संगत तव्हां लाइ हिकु अनोखो प्रोग्राम पेश करे रही आहे। विसारिया न विसरनि श्रीमती सुंदरी उतमचंदाणीअ जी यादि में हुन जे जनम ॾींहं ते 28 सेप्टेम्बर सूमर जे ॾींहुं राति जो 9 बजे तव्हीं मिलंदा सिंधीअ जे मशहूरु साहित्यकारनि सां, जेके सुंदरी उतमचंदाणीअ जे रचियल साहित्यिक योगदान ते ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं पंहिंजो रायो ॾींदा। त तव्हीं ज़रूरु शामिल थिजो सुंदरी उतमचंदाणीअ जे यादि में हुन जे जनम ॾींहुं जश्न में ऐं वधाइजो मान सिंधी साहित्यकारनि जो असांजे सिंधी संगत वर्ल्ड वाइड फेसबुक ते। सिंधी ॿोली सदाईं अमर रहे। विसारिया न विसरनि।